मुस्तफा क्या मतलब गज हो गया भाई लिहाजा असां अवां इन शइ जी एहतमाम कयो अल्लाह जो रसूल मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत असांजे ईमान जो जुज़ आहे। अल्लाह जो रसूल मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असांखे चयो आहे क़ुरान फरमातो मा अताकुम रसूल फखुज़ू व मा नहाकुम अन फंतहू जेको मुंहिंजो महबूब शइ ॾेव फखुज़ू को वठो जेका रोके उन खां रुकरी पओ। तॾहिं लिहाज़ दुनिया जे तकदीर ज़िंदगी गुज़ारण वारा ख़त्म नबूवत असांजो ईमान आहे। ख़त्म नबूवत कायनात जो सरदार नबी आख़िरी नबी आहे। नबी खां पोइ जेको दावा कंदो उहो दज्जाल कज़्ज़ाब कूड़ो वाटकुल कंदो आहे। ख़ातमुन नबीयीन वलाकिन रसूलुल्लाह क़ुरान जो फरमाए ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अने ख़ातमुन नबीयीन ला नबी बादी मां नबी जी पुॼाणी आहियां मूंखां पोइ को नबी कोन्हे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमाया असांखे अल्लाह जे रसूल मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सच्ची मोहब्बत सच्चो प्यार सच्ची उल्फत इहा हुजे जो कायनात जे सरदार नबी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिलाफ़ लफ़्ज़ के ॻाल्हाए असांखे ईमानी क़ुवत आहे यकदम न कुते जी ज़बान छिके हुन जी ज़बान काके न पाक बेगैर तो जरूरत कहिड़ी थे जो अल्लाह जे रसूल मोहम्मद मुस्तफा जे शान में गुस्ताखी करे। तॾहिं लिहाज़ सां असांजे मां करने वारा कर्म पियो वञे नबी मोहम्मद मुस्तफा अॼु मूंखे गैरत अचे थी के मूंखे मां ते पीर ते गार ते तो मूंखां का बर्दाश्त कोन थो थिए पर मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत ते जेको हमलो करे ऐं उन खां असीं वरी ॾेती लेती कयूं भाण करूं कदर करूं उन सां यारियूं रखूं उन सां गद रखूं पोइ असांजो ईमान रखियो आहे। हिन ईमान खां त पोइ भीग भरी आहे छा चइजे न ईमान वारा इहो ईमान तोखे सम्झाए थो इहो कर्म तोखे सम्झाए थो जे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कर्म कयो आहे ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़त्म नबूवत जे अक़ीदे में तोखे इहो सम्झाए थो त महबूब मोहम्मद मुस्तफा जे मथां हिकिड़ो ज़रो अखर बर्दाश्त थी मुरगदार महबूब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान मक़ाम सारी कायनात में रब ज़ुल जलाल मोहम्मद मुस्तफा जो शान सभनी खां मथे रब तबारक व तआला जल जलालो असांजे हमारे नबी अहिड़ो ख़ातमुन नबी रऊफ़ नहीं लाजवाब नबी भलारो एॾो प्यार एॾी उम्मत सां मोहब्बत एॾो प्यार जेको अल्लाह अल्लाह जे रसूल मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जे लाइ रात जो दुआ घुरनि मुझाना के दुआ घुरनि मुझा रब मुंहिंजी उम्मत जी तोखे पारता मुंहिंजी उम्मत जी शिकल न बदिलाए जेको नबी अलैहिस्सलाम असांखे वाक़ई मिलियो जिन नबियनि जे लाइ अॻे नबियनि जो दुआऊं घुरियूं रब असांखे हिन मोहम्मद मुस्तफा जो उम्मत विकर जे दार हिन मोहम्मद मुस्तफा जो दीदार कराइनि केतिरियूं दुआऊं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ने एहसान रब तबारक व तआला नबी मोहम्मद मुस्तफा हिन उम्मत खे नसीब फरमायो हिन उम्मत जे नसीब में इहो आख़िरी नबी ख़ातमुन नबी हुयो जो हिन उम्मत खे नसीब में मिलियो आहे नसीबन वारी उम्मत आहे। अल्लाह जे रसूल मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साहब फरमाईंदा साईं क़यामत जे ॾियारे अवां पंहिंजी उम्मत खे कीअं सुञाणंदा पाण फरमायो क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद मुस्तफा कीअं पंहिंजी उम्मत खे सुञाणींदुसि जीअं परे खां अछा ऐं कारनि घोड़े जो वॾो मजमू हुजे परे खां अछा घोड़ा ॾिसण में परे खां पधरा ईंदा आहिनि मां मोहम्मद मुस्तफा सम्झींदुसि मुंहिंजा जेके उम्मती हूंदा 5 वक़्त नमाज़ पढ़ी करे मुंहिंजा 5 हिते गुज़वा चमकंदा हूंदा सम्झींदुसि दुनिया जे तकदीर ते असांजे वाक़ई इन से जो एहतमाम कयो नमाज़ 5 वक़्त पाबंदी करो अल्लाह जे रसूल मोहम्मद मुस्तफा सां मोहब्बत कयो कुरान पाक की तिलावत कयो पंहिंजे बच्चनि खे कुरान पाक पढ़ायो पाण पढ़ो पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो